बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वण था मेवो कन पाण न खाइनि पंहिंजो, वण था मेवो कन पाण न खाइनि पंहिंजो, भितर ठिकर छापड़ा धूड़ा धार सहन, पसियो लज लतीफ़ चए केरी डाहे वणनि, फिरियो फर्जलन नेकी करण पंहिंजे। अॼु गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल चंगलाणी में क्लास 4 में इंग्लिश जे सब्जेक्ट दौरान तमामु मशहूर आहियूं साईं रविदास जा, जेके इन क्लास में आया। छंछर जे ॾींहुं साईं जन विज़िट कयो क्लास में ऐं कयल कमनि खे साराहियो ऐं हिकिड़ी नंढड़ी उम्मे सलमा जी राइटिंग जेको आहे साईं जन खे ॾाढी पसंदि आई। साईं इहो अनाउंस कयो त मां हिन नंढड़ी खे पंहिंजे तरफ़ां इनाम ॾींदुसि ऐं मां सम्झां थो त कलम खां ॿियो सुठो इनाम मत को हुजे। पोइ साईं जन अॼु उहो इनाम खणी क्लास में पहुता आहिनि। साईं खां सदन ख़्यालनि जो इज़हार ऐं नंढड़ी खे इनाम साईं जे हथां ॾियाराईंदासीं। साईं महिरबानी सर, सिकंदर साहब तमामु घणी महिरबानी। जीअं त हिन वक़्तु चौथीं क्लास में असीं आहियूं। प्रीवियस ईयर मां त हिन साल जे एंड में आहियूं फेबरवरी में। इन नंढड़नि खे मां सिर्फ़ु कुझु ॾींहं सिर्फ़ु मैथ पढ़ाई ऐं उन खां बाद में नंढड़ा मूंखे गुज़ारिश कनि पिया त सर चौथीं क्लास में बि तव्हां असांखे मैथ पढ़ायो। बहरहाल जेको टाइम टेबल ठहियो उन मुताबिक़ मुंहिंजो हिन क्लास में कोई बि सब्जेक्ट कोन हुयो। ॿार रस्ते में मूंखे रोज़ाना चवंदा हुया त सर असांजी क्लास में अचो, कोई पीरियड वठो या सब्जेक्ट वठो, पर ॿिया पीरियड बिज़ी हुजण करे मां अची कोन सघियुसि। कल्ह अचानक मुंहिंजी इंगेज लॻी वई क्लास 4 में, त आयुसि, हिकु ॿार अची करे मूंसां हथ मिलायो आहे, ॾाढा घणा ख़ुशि थिया। उन खां बाद में क्लास जी डेकोरेशन वग़ैरह मां जेकॾहिं ॾिठी आहे त उन मां ॾाढो मुतासिर थी वियो आहियां ऐं जेके बि डिसिप्लिन चार्ट हिते लॻल आहिनि, ॿार जेके आहिनि बाक़ाइदा उन डिसिप्लिन्स ते अमल कनि था पिया। उन खां बाद में अचानक हिकिड़ी नंढड़ी उमे सलमा वर्ल्ड कापी लिखे पई त मुंहिंजी नज़र उनजी राइटिंग ते वई, जंहिंजी राइटिंग मां ॾाढो मुतासिर थियो आहियां। त 4 क्लास जे ॿार जी तव्हां राइटिंग ॾिसो केॾी त तमामु प्यारी ऐं सुहिणी राइटिंग आहे। त ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ त मां उनखे हिकु उमे सलमा खे गिफ्ट पेश करणु चाहियां थो, पेन, ऐं इन ख़ूबसूरत राइटिंग में इन ख़ूबसूरत पेन ऐं तोहफ़े सां पंहिंजी राइटिंग लिखी सघे। सो असां नंढड़ी अॼु जेको आहे उमे सलमा खे घुराईंदासीं त अचे ऐं पंहिंजी जेको आहे इनाम हासिलु करे। उमे सलमा सर तव्हांजी वॾी महिरबानी, जज़ाकल्ला।